अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नौशरो फिरोज़ कम्युनिटी हॉल में सोशल वेलफेयर खाते पारां 2 रोज़ा औरत मेलो लगायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फ़र टगर मूजिब मेले के रंग बिरंगी स्टॉलनि सां सजायो वियो। मेले में पहिरें ॾींहं ते औरतुनि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए ॾींहं वारे मेले में इफ्तिताह सैयद रफ़ी रिज़वी कयो। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर शहबाज़ मज़र सेतो सलीम अहमद ख़ानज़ादे मेले में आयल महिमाननि खे मुख़्तलिफ़ लॻायल स्टॉलनि जो मुआइनो करायो। ॿिए ॾींहं वारे मेले में समूरे ज़िले मां औरतुनि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। प्राइवेट स्कूल डी एजुकेटर, बैरिया कॉलेज, होप स्कूल सिस्टम, स्टार स्कूल समेत गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल, गर्ल्स स्कूल ऐं सरकारी स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां स्टॉल लॻाया विया, जंहिंमें खाधे पीते, हुनर, भर्त, सिलाई, तालीम, ॼाण, सियासी समाजी कमनि, आल सिंध गरीब नवाज़ वेलफेयर पारां मेहंदी लॻाइण वग़ैरह जा स्टॉल शामिल आहिनि। ॿिए ॾींहं वारे मेले में डिप्टी कमिश्नर मोहम्मद ताशफीन आलम समेत अॻूणे डिप्टी डायरेक्टर सैयद इम्तियाज़ शाह रिज़वी, स्पेशल एजुकेशन जे डायरेक्टर अनीस, पीपी लीडर विंग डायरेक्टर फातिमा शहनाज अंसारी शिरकत कई। स्टेट जा फ़राइज़ डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमन अदा कया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।